ॻोठ में आहिनि चना हुजनि जा ख़ासि केली जा मला केर बि हुजनि रब जा लखे एहसान आहिनि असांजे मथां जो अॼु असांजो कुर्ब भरे मुर्शिद करीम आयो आहे। हिकु नात उन खां पोइ इंशा अल्लाह ताला प्रोग्राम शुरू थींदो। अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो सभिनि जा थक लही पवंदा। सभु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ वहवा मुल्क मदनिया जो सफाला जवाब वसे रोज रहमत रब जी लेखो न हिसाब ओ बाबा मुल्क मदनिया जो ओ राजा अचन था राजा बनन था युते मतलवा मेलो सांग सभई सोला करे थो अरबी घोट वकेलो। ओ राजा अचन था राजा बनन था युते मतलवा मेलो सांग सभई सोला करे थो अरबी घोट वकेलो। ओ साइल बन जी सवाल करण भी सवाब वसे रोज रहमत रब जी लेखो न हिसाब ओ बाबा मुल्क मदनिया जो ओ मिठो एड़ा मुल्क मदीना आशिकन थाई तू हुंबज़ खिज़रा दी दविझी वरी दूर न कन थाती तू ओ देसा उन्हई जी ग़ालिब ॼण त कबाब वसे रोज रहमत रब जी लेखो न हिसाब ओ बाबा मुल्क मदनिया जो ओस जो ॾिठो थऊं चंड ॾिठो थऊं तोरे ॾिठा थम तारा हर शइ में तुंहिंजो नूर नबी साईं नूरी सारा नज़ारा ओ हीअ उमत सुहिणा तुंहिंजे सामरा वसे रोज़ रहमत रब जी लेखो न हिसाब ओ बाबा मुल्क मदनिया जो ओ यसी सभई इस्माइल जमाली सजन तुंहिंजा हुसनागर पर कजाइन पिरी प्यारा असां तुंहिंजा हूं पेनागर ओ नाम अव्हां जो खोड़ असां लाइ इनाम वसे रोज़ रहमत रब जी लेखो न हिसाब अल्लाहु आमीन। घरनि में भी सब दुआ घुरो साईं हथ खया आहिनि सब चओ अल्लाहु आमीन। अल्लाह